अर्ज कंदुस जनाब अयाज लतीफ़ पलेलो साहब के तो अचे अवां सां मुखातिब थिए। जनाब अयाज लतीफ़ पलेलो साहब। उमरकोट के इन लाखों लोगों के समंदर के तवस्सुत से मैं सबसे पहले पाकिस्तान के 19 करोड़ लोगों को मुखातिब होना चाहूंगा। जो लोग हमें पंजाब में, खैबर पख्तूनख्वा में, बलूचिस्तान में देख रहे हैं, कल देखेंगे मीडिया के जरिए, सोशल मीडिया के जरिए, वो देखें, कैमरा दिखाओ ये लाखों लोगों का समंदर एहतजाज है जरदारी हुकूमत के खिलाफ। दिखाओ इन लोगों को जो ये कहते हैं कि सिंध को अपने पसंद की हुकूमत मिली है। कौन सी हुकूमत दी है पाकिस्तानियों आपने सिंध को? मियां नवाज शरीफ साहब, ये सिंध का हशर होने दिया है आपने। जो सिंध 71% पाकिस्तान की गैस पैदा करता है, जो सिंध पाकिस्तान का 58.5% पेट्रोल पैदा करता है, जिस सिंध के पास दुनिया का 6th लार्जेस्ट कोल रिजर्व है, जो सिंध पाकिस्तान के टैक्सेस का 70% देता है, जिसके पास 2 डीप सी पोर्ट है, कराची और केटी बंदर, जो पाकिस्तान के गन्ने का 40% देता है, पाकिस्तान के केले का 45% देता है, जो सिंध पाकिस्तान की खजूर का 50% देता है, गंदुम का 30% देता है, राइस का 28% देता है। उस सिंध में माएं अपने बच्चे बेच रही हैं। उस सिंध में ये अकलियती भाई हैं, उनकी अंजलियां, उनकी रिंकले, लताएं और आशाएं अगवा हो रही हैं। इस उमरकोट में दिन दिहाड़े 2 हमारे अकलियती भाइयों को कत्ल कर दिया गया। चक में सिंधियों को मार दिया गया चुन चुन के। खैरपुर में हमारे हुर भाइयों को दिन दिहाड़े कत्ल किया गया, 12 लोगों को। ये सिंध चला रहे हैं आप जरदारी साहब, और वफाक ये सिंध चलने दे रहा है और खामोश है, और पाकिस्तान की अदलिया खामोश है। जज साहिबान, आपने कहा था परसों अदालतों में, आपने कहा कि सिंध के साथ इस किस्म का हशर है जो कोई गैर करता तो समझ में आता। सिंध के साथ उसके रोडों के पैसे, नालियों के पैसे, गटरों के पैसे, पुलों के पैसे, स्कूलों के पैसे, टीचर्स के पैसे, हेपेटाइटिस की वैक्सीन के पैसे, पोलियो के ड्रॉप्स के पैसे सब चुरा के ले गए। किश्तियों में 56 अरब रुपए भर के लेके जा रहे हैं, कोई पूछने वाला नहीं है। कहां है नैब, कहां है FIA? बताए हमें कौन सी बड़ी मछली गिरफ्तार की है, कौन सा वजीर गिरफ्तार किया है, कौन सा हुक्मरान गिरफ्तार किया है? यह आवाम पूछ रही है कि उन करप्ट लोगों को क्यों गिरफ्तार नहीं किया गया। ऐं उमरकोट जा भाउरो, सवेल असांजे अनाउंसर दोस्त चयो त 2 सुञाणपूं आहिनि, अकबर ऐं मारवी चवनि था जॾहिं अलाह पाक रूह खलकियो त हर रूह खां पुछाई त ॿुधाए केरु आहे तुंहिंजो रब, ऐं हर रूह चयो त तूं ई मुंहिंजो रब। पर जॾहिं मारवीअ खां सवाल थियो त अलाह पाक के मुखातिब थियण बजाए ॿी ॻाल्हि कयईं, चई अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पियो लतीफ़ साईं आहे, अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पियो कालू भला कलबसी, तॾहिं तित चयो तई वेर कयो वचन वेड़ी चंसी पंहिंजे माण्हुनि सी
वञा कुर्बान थिया पंहिंजे वतन तां तव्हीं उन सरज़मीन जा माण्हू आहियो वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पारन पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास मोआई जियास जे वञे मड़ मलीर उन मलीर जा बाशिंदो पीपुल्स पार्टी समझे थी त सिंधियुनि खे रुगो बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जे ठगीअ सां शहीदनि जे कब्रिस्ताननि जा फोटा ॾेखारण सां कड़ी खुदा बख्श में घणा शहीद आहिनि उहे दास्तान ॿुधाइण सां अफलातून लाइ चयो वियो हो अरिस्टाटल चयो हो दुनिया जे वॾे ॾाहे अज़ान पई अचे 2 मिंट शहीदनि खां सिंध वधीक प्यारी आहे सिंध जा 7 करोड़ माण्हू कड़ी खुदा बख्श खां वधीक प्यारा आहिनि तंहिंजे करे सिंधियो ऐं जीजीए जी क़यादत खे चवंदुसि असीं रुगो पीपल्स पार्टी भॼाइण लाइ कोन आया आहियूं हिकिड़ा हुकुमरान टपड़ ॿधाए भॼायूं वरी ॿिया अची वियनि वरी कार सादी हुजे जीडीए ते पंहिंजी एजेंडा ॾियणी पवंदी सिंध के साफ पानी ॾियण जी एजेंडा सिंध मां इंतहा पसंदी वारी दहशतगर्दी खत्म करण जी एजेंडा सिंध में तालीम जी एजेंडा सिंध में रोजगार जी एजेंडा सिंध जे पुछड़ीअ जे आबादकारनि खे पानी पहुचण जी एजेंडा ऐं सिंध जे माण्हुनि जे फसलनि जे अघनि खे बहितर बनाइण जी एजेंडा सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बनाइण जी एजेंडा सिंध जे मफ़ाद लाइ इस्लामाबाद वटि पंहिंजो आवाज़ बुलंद करण जी एजेंडा रुगो हिकिड़ी हुकुमरान वञनि ॿिया अचनि इहो न खपे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि नारा तकरीरूं ताड़ियूं फर्स्ट क्लास ये जबरदस्त ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ते स्टैंड वठणो पवंदो सिंध 5000 सालनि खां हिकु आहे हिकिड़ो वतन आहे हिकिड़ी वहदत आहे हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे सिंध जो विरानो कंदड़ को बि माण्हू एमक्यूएम हुजे मुस्तफ़ा कमाल हुजे मरकज़ हुजे उहो नामंज़ूर आहे सिंध जो विरानो नामंज़ूर आहे छा आहे नामंज़ूर आहे ऐं ॿुधायो पीपल्स पार्टी जे हुकुमराननि खे गदारनि खे करप्ट गदार हुकुमराननि खे ऐं दहशतगर्द जिन यार हुकुमराननि खे त जेको करप्ट हुकुमराननि जो यार आहे ऐं जेको दहशतगर्दनि जो यार आहे जेको दहशतगर्दनि जो यार आहे उहो गदार आहे ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खां उम्मीद थो रखां त सुभाणे एमक्यूएम या मुशर्रफ या को बि फाशिस्ट को बि ज़िया जे नफ़रतुनि वारे काफ़िले जो माण्हू जेकॾहिं सिंध जे विराने जी ॻाल्हि कंदो त हुनजो मुक़ाबिलो थींदो तव्हां हथ मथे करे ॿुधायो मुक़ाबिलो थींदो इहो जज़्बो खपे ऐं उम्मीद थो कयां त उमरकोट जा माण्हू नंढड़ा रुगो तक मुझो तक तुझो तक आऊं यूसी खटे वियुसि आऊं यूसी कोन खटियुसि 2 पोलिंग तां 12 वोट वधीक खयमि कोन खयमि मुंहिंजी गाॾी अॻियां निकिरी वई तुंहिंजी कोन निकिती मुंहिंजो पैनाफ्लेक्स वॾो आहे तुंहिंजो पैनाफ्लेक्स नंढो आहे वॾियूं ॻाल्हियूं जीअं हिन मौजूदा पीर साहब ऐं सदरुद्दीन शाह साहब ऐं हिननि जे वालिद साहब हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई हुई बार बार इंसिस्ट कंदा हुआ छा चवंदो वॾो पीर साहब चवंदो पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो पंहिंजे औरतुनि खे पढ़ायो पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो सिंध जो न्याणियूं सिंध जो मुस्तक़बिल थींदियूं तंहिंजे करे वॾी एजेंडा वॾो प्रोग्राम आरज़ी ताड़ियूं आरज़ी नारा आरज़ी जज़्बाती ॻाल्हियूं पोइ गुम थी वञे तंहिंजे करे आऊं उमरकोट जा साथियो आऊं तव्हां सां वाइदो थो कयां जीटीए सां वाइदो थो कयां उमरकोट सां वाइदो थो कयां त जेकॾहिं पाण सही गसद रहियासीं
पंहिंजी मंज़िल रुगो इक़्तिदार ऐं वज़ारतूं न पर सिंध खे हिकिड़ो रोशन सुबुह ॾियणु हुजे। जेकॾहिं सिंध जी मालिकी सिंध जे माण्हुनि वटि हुजे, 20 करोड़ पाकिस्तान सां इंसाफ़ थियण जी ॻाल्हि हुजे, हक़ीक़ी जमहूरियत ऐं हक़ीक़ी इंसाफ़ जी ॻाल्हि हुजे, त पोइ मुंहिंजो ऐं अयाज़ लतीफ़ पलीजे जो हिन उमरकोट जे माण्हुनि सां हिन GDA जे सॼे क्राउड जो इहो फ़ाइदो आहे त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास के मारे अचबो, हर हाल में अंजाम के पाड़े अचबो, के जंग कंदो तक त साड़े अचबो, हूंदो जे बयाबान लताड़े अचबो, ऐं मंज़िल मक़सूद ही वादो आहे, आयो जे अॻियां उब त ॾारे अचबो। आउं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं मूंखे उमेद आहे त उमरकोट मां ही जेको शोलो भरियो आहे, ही जेको मच भड़कियो आहे, इहो मच सिंध जे गदारनि, सिंध जे मुखालफ़नि, ज़रदारी साहब जे लुटियल खरबे रुपयनि जे थुक लाड़त वारे कल्चर ते हलंदड़ हुकुमराननि जे हेठां ज़मीन खसे वठंदो ऐं ज़मीन वरी उन्हनि खे मिलंदी जेके सिंध जा 5-7 करोड़ माण्हू सवे सालनि खां दरबदर आहिनि। उन्हनि जो इक़्तिदार जो सिच उन्हनि दूल्हे दरिया ख़ाननि, उन्हनि तोदनि, उन्हनि होशुनि, उन्हनि हेमुनि, उन्हनि राय ॾियाचनि, उन्हनि बख़्तावरनि, उन्हनि मारवियुनि, उन्हनि ससुयुनि ऐं सोननि जो वतन मोटी उन्हनि खे मिलंदो। जीअं सिंध। अयाज़ लतीफ़ पलेजो जिंदाबाद, अयाज़ लतीफ़ पलेजो।